रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ओ हुस्न तुझे, ओ हुस्न तुझे, साईं हुस्न तुझे हबीब मोयो मुखे ओ सोहना साईं अल्लाह मोयो मुखे ओ सोहना साईं। वो हुस्न तुझे, वो हुस्न तुझे, साईं हुस्न तुझे हबीब मोयो मुखे ओ सोहना साईं है मोयो मुखे ओ सोहना साईं। सब पर सोड़न कैसे बाजी थो है सब पर सोड़न कैसे बाजी थो अल्लाह दा इख्तियार लबीब अल्लाह दा इख्तियार लबीब मोयो मुखे ओ सोहना साईं है मोयो मुखे ओ सोहना साईं। वो हुस्न तुझे, ला हुस्न तुझे, वो हुस्न तुझे हबीब मोयो मुखे ओ सोहना साईं। सदके सैयदा तऊं सेण सगा कुल अल्लाह है सदके सैयदा तऊं सेण सगा कुल अल्लाह कुठिया जाज करीब अल्लाह है कुठिया जाज करीब मोयो मुखे ओ सोहना साईं। वो हुस्न तुझे, ला हुस्न तुझे, ओ हुस्न तुझे हबीब मोयो मुखे ओ सोहना साईं। ओ दर्द दफे कर वो दिलों दुखिया जा अल्लाह है दर्द दफे कर वो दिलों दुखिया जा अल्लाह निगे सान नजीब वो निगे सान नजीब मोयो मुखे ओ सोहना साईं। वो हुस्न तुझे, ला हुस्न तुझे, वो हुस्न तुझे हबीब मोयो मुखे ओ सोहना साईं। है दुख डोलावा ओ डूंगर अल्लाह है दुख डोलावा ओ डूंगर अल्लाह अल्लाह निंदर जाज नसीब वो निंदर जाज नसीब
वो असगर जो तू अजीब है कंजस कान बंभो रखे अल्लाह कंजस कान बंभो रखे वो काबो मोहे जो ला काबो मोहे जो वो काबो मोहे जो के कंजस कान बंभो रखे अल्लाह कंजस कान बंभो रखे। सुभान अल्लाह। हाणे मनकबत शरीफ पढ़ण जे लाइ ज़िया अहमद जमाली, आजिज़ जमाली, वाजिद कासमी, अब्दुल समद शेख इन्हनि खे गुज़ारिश आहे त अची मनकबत शरीफ पढ़ण जी सआदत हासिल कनि। या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मेरे हाल ते वल भाल करण वाले आए मेरे हाल ते वल भाल मेरे हाल ते वल भाल करण वाले आए मेरे हाल ते वल भाल वाले आए मेरे यार मेरे बार मेरे यार मेरे बार मेरे यार मेरे बार क्या मत ताई चाहे क्या मत ताई चाहे मेरे हाल ते वल भाल मेरे हाल ते वल भाल करण वाले आए मेरे हाल ते वल भाल मेरे हाल ते वल भाल करण वाले आए मेरे हाल ते वल भाल मेरे यार मेरे बार मेरे यार मेरे बार मेरे यार मेरे बार क्या मत ताई चाहे क्या मत ताई चाहे मेरे हाल ते वल भाल मेरे हाल ते वल भाल करण वाले आए मेरे हाल ते वल भाल मेरे हाल ते वल भाल बना पार पानी तार लखे बुड गए जोहे कद की तम सद सफाई कट गए बना पार पानी तार सफे बुड गए जोहे कद की तम सद सफाई कट गए कर निगाह सब कम ठाह कर निगाह सब कम ठाह कर निगाह सब कम ठाह बेच पाए बेच पाए मेरे हाल ते वल भाल मेरे हाल ते वल भाल कर वाले मेरे हाल ते वल भाल मेरे हाल ते वल भाल करण वाले आए मेरे यार मेरे पार मेरे यार मेरे पार मेरे यार मेरे पार क्या मत ताई चाहे क्या मत ताई चाहे मेरे हाल ते वल भाल मेरे हाल ते वल भाल करण वाले आए मेरे हाल ते वल भाल प्यार प्रीत सोहनी रीत सबको साडे दे दे सभई सूर करन दूर तालिब अड्ड छोड़े दे प्यार प्रीत सोहनी रीत सबको साडे दे दे सभई सूर करन दूर तालिब अड्ड छोड़े दे ओ सभई सूर करन दूर तालिब अड्ड छोड़े दे सभई शोर कलबों कोर सभई शोर कलबों कोर सभई शोर कलबों कोर सोने रंग लाए सोने रंग लाए मेरे हाल ते वल भाल मेरे हाल ते वल भाल करण वाले आए मेरे हाल ते वल भाल मेरे हाल ते वल भाल करण वाले आए मेरे हाल ते वल
वल भाल मेरे यार मेरे बार मेरे यार मेरे बार मेरे यार मेरे बार क्या बताई चाहे हिल क्या बताई चाहे हिल मेरे हाल ते वल भाल मेरे हाल ते वल भाल करण वाले आए हिंद मेरे हाल ते वल भाल जाती पाले खोकेर बैठा है ओहे पार मंजिल मार के तो यार आया है जाती पाले खोकेर बैठा है ओहे पार मंजिल मार के तो यार आया है ताड़ी मार झार उडार ताड़ी मार झार उडार ताड़ी मार झार उडार ताड़ी मार झार उडार चढ़ के बैठे हैं से जित चढ़ के बैठे हैं मेरे हाल ते वल भाल मेरे हाल ते वल भाल करने वाले आए हैं मेरे हाल ते वल भाल मेरे हाल ते वल भाल करने वाले आए हैं मेरे यार मेरे बार मेरे यार मेरे बार मेरे यार मेरे बार क्या बताई जाए हिल क्या बताई जाए हिल मेरे हाल ते वल भाल मेरे हाल ते वल भाल करण वाले आए हिल मेरे हाल ते वल भाल चुप कदम मिस्किन कल्ब ठरदा है नफी नाल कर असबात ताल पूरन मरदा है चुप कदम मिस्किन कल्ब ठरदा है नफी नाल कर असबात ताल पूरन मरदा है ओ नफी नाल कर असबात ताल पूरन मरदा है इहा ज़ात हयात इहा ज़ात सदाई हयात इहा ज़ात सदाई हयात जगते दे साए हिल जगते दे साए हिल मेरे हाल ते वल भाल मेरे हाल ते वल भाल करण वाले आए हिल मेरे हाल ते वल भाल मेरे हाल ते वल भाल करण वाले आए हो सहक दे हो बसहक दे हो असहक दे हो बसहक दे हो सब रोज जहीले सिकदे हो सब रोज जहीले सिकदे हो असहक दे हो बसहक दे हो असहक दे हो बसहक दे हो सब रोज जहीले सिकदे हो सब रोज जहीले सिकदे हो असहक दे हो बसहक दे हो असहक दे हो बसहक दे हो तालिब ताब कबाब दे
الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الله لا يضيع أجر المحسنين صدق الله العلي العظيم اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا محمد وبارك وسلم تسليما برادران اسلام जेका ज़ात पाक हिन कायनात जी ख़ल्क़ींदड़ जंहिं तोखे असांखे बि पैदा कयो आहे उन्ही मालिक जा एहसान ऐं थोरा सारी दुनिया रलजी ॻाए असां जेकॾहिं पंहिंजी सॼी हयाती उन्ही जा एहसान ॻाईंदे ॻाईंदे पंहिंजी हयाती पूरी कयूं त अल्लाह पाक जे कंहिं एहसान खे ॻाए नथो सघे ही वॾी महिरबानी आहे तो असां ज़ईफ़नि खे ग़रीबनि खे पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती करे पैदा कया उन पंहिंजे सुहिणे रहमत लिल आलमीन महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ मुबारक सां पंहिंजे रहमत जूं पंहिंजे रज़ामंदी जूं सभु वाटूं तो असांखे ॾिनई हे हयाती छाहे मरण छो थींदो मरण खां पोइ क़बर वारी हयाती आहे या नाहे जे आहे त उन में सुख कहिड़ा आहिनि जे क़बर वारी हयाती आहे त उन में ॾुख कहिड़ा आहिनि उन्हनि ॾुखनि खां बचण जे लाइ उन्हनि सुखनि खे हासिल करण जे लाइ सभु दग पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़बान मुबारक सां असांखे अता फरमाई हशर जो मैदान कीअं थींदो उन जी सूरत हाल कहिड़ी हूंदी उन जे तकलीफ़ खां कीअं बचबो उन ॾींहुं रब करीम जी रहमत कीअं हासिल कबी ऐं जेका हमेशह वारी हयाती आहे उन में सुख सलामती यानी जन्नत कीअं मिलंदी इहे सभु वाटूं खोले खोले मदीने जे सुहिणे घोट ॿुधाई हे महीनो रमज़ान शरीफ़ जंहिंखे अल्लाह पाक फरमायो आहे त इहो मां जो महीनो आहे या सरकार छा फरमायो आहे त मुंहिंजी उम्मत जो महीनो हाणे सम्झे थो त मदीने जे साईं जी उम्मत खे अल्लाह साईं जेका शइ ॾींदो त उन में फ़ाइदा केॾा हूंदा असां जेकॾहिं पंहिंजे बचड़नि खे पंहिंजे पुटड़नि खे पंहिंजे प्यारनि खे का शइ ॾींदासीं त फ़ाइदे वारी ॾींदासीं अल्लाह ताला पंहिंजे महबूब नबियनि जे सरदार खे उम्मत जे लाइ जेको तोहफ़ो ॾिनो रमज़ान शरीफ़ उन में रुगो ख़ैर ऐं ख़ैर बरकत ऐं बरकत ॾिनी असां अॼु वेठा हुआसीं हिकिड़ो तबसरो पिया कयूं जीअं माण्हू वेहंदा आहिनि पोइ ॻाल्हियूं सोचींदा आहिनि ईअं अॼु हिकिड़ियूं हदीस शरीफ़ ते सोचूं पिया हिकिड़ी हदीस मुबारक आहे उन में महबूब फरमाइनि था त जॾहिं रमज़ान शरीफ़ ईंदो आहे त अल्लाह साईं फरमाईंदो आहे त मुंहिंजा बाना पर मुंहिंजा उहे बाना जेके ख़ैर चाहींदा आहिनि हर कंहिंजी चाहत हूंदी आहे न पैसा हुजनि या हे शइ हुजे या हे शइ हुजे हाणे वॾेरनि खे लॻंदी त वोट हुजनि असां खटियूं पोइ उन शौक़ में वॾा कम कंदा आहिनि ईअं हिकिड़ा वरी रब जा अहिड़ा बाना थी जन खे इहा दुनिया जी ॻणती हूंदी पर वॾी ॻणती इहा हूंदी अथनि त क़यामत वारो ख़ैर खटियूं उहा भलाई खटियूं पोइ अल्लाह साईं फरमाईंदो आहे त मुंहिंजा बाना जंहिंखे ख़ैर खपे थो मां तुंहिंजा दग खोलिया आहिनि रमज़ान कहिड़ा
अवल त शैतान खे बंदि कयो अथव इहो वसवसा विझंदो थी मुंहिंजे राह ॾांहुं हटाईंदो थी इन्ही कुते खे ॿधी छॾियो अथव ऐं दोज़ख जा दर बि करे छॾिया अथमि बंदि जन्नत जा दर खोले छॾिया अथमि हाणे जंहिंखे ख़ैरु खपे सो अचे इन्ही शइ ते पई सोचियोसीं अल्लाह अकबर कबीरा अलाए बि कहिड़ा दोस्त वेठा उन्हनि खे मां चयो त कॾहिं सोचियो अथव त रमज़ान शरीफ़ में रोज़े सां शौक़ु थींदो आहे कुदरती दिलि में अंदरि वेठो हूंदो माण्हू चवंदो क़ुर छो न पढ़ां क़ुर थो पढ़ां ज़िकिर थो कयां नफ़िल थो पढ़ां तव्हां आज़माए ॾिसो त रोज़े में जेको तव्हांखे शौक़ु थींदो न उहो अल्लाह जे रज़ामंदी वारो हूंदो नफ़िल पढ़ां ज़िकिर कयां क़ुर शरीफ़ जो का सूरत थो पढ़ां हूअं आम हालात में इहो शौक़ु एॾो न थींदो पोइ मूंखे पक पई त मुंहिंजे रब सच फरमायो हे उहो महीनो तो असांखे रब करीम नसीब फरमायो जंहिंमें बांधन जो ख़ैर ई ख़ैर पियो आहे वरी ॿियो अहसान कहिड़ो जो हिन महीने में रोज़ा बि नसीब फरमायई त निमाज़ बि नसीब फरमायई मुंहिंजा अदा जेकॾहिं रब करीम जी ज़ात न घुरे त इहो कमु थी न सघंदो असांजे मुर्शिद कामिल मशवरनि वारे साईं वटि क़िस्मे क़िस्मे माण्हू ईंदा अमीर ग़रीब हर तबिके जो माण्हू पोइ हिकिड़ो आफ़ीसर आयो उहो आफ़ीसर दुनिया जो माण्हू पुलिस जो माण्हू पोइ उन्हनि खे पंहिंजूं रॾियूं पंहिंजूं ॻाल्हियूं पंहिंजूं सोचूं उन जी हिकु त पीरनि बुज़ुर्गनि सां न लॻंदी पोइ हिते लाड़काणे आयो पोइ हिते जो आयो त जाॾे काॾे मशहूर नालो मुबारक हो मशहूर वारे साईं हिन चयो त मूंखे अहिड़ा हिकिड़ा सुवाल आहिनि जन मूंखे मुंझायो आहे उहे मां तव्हांजो एॾी तारीफ़ था कयो पंहिंजे मुर्शिद जी त मां हुन खां पुछां दरगाह शरीफ़ ते आयो पोइ पहिरियों जेको सुवाल कयईं साईं बादशाह खां सो इहो कयईं त साईं मां निमाज़ पढ़ंदो आहियां अलाए मुंहिंजी क़बूल पई थी अलाए नथी पई वाकई निमाज़ त माण्हू पढ़े थो क़बूलियत जी ख़बर कीअं पई पोइ हे जेके हस्तियूं हूंदियूं आहिनि न मुंहिंजे साईं फरमायो त असां ॾे जेको ईंदो आहे सो सभाॻो ईंदो आहे निभाॻो न ईंदो आहे अहिड़नि महबूबनि वटि वञिबो आहे त उबती बि सुबती करे ॾींदा आहिनि इहा कुदरती ॻाल्हि हाणे हे साईं खे इहो सुवाल पियो करे त निमाज़ मां पढ़ां थो अलाए क़बूल पई थी अलाए नथी पई त पाण हुनखे सवलड़नि लफ़्ज़नि में सम्झायूं त तोखे घर आहे चई आहे उन्ही घर खे चौदीवारी आहे चई आहे को दरवाज़ो को गेट अथसि चई साईं अथसि पोइ फरमायूंसि त तुंहिंजे घर में जेको चौधारी बंद आहे दर ॾिनल अथसि उन दर जी चाबी बि थो वठां को बि तुंहिंजे मर्ज़ी खां सवाइ अची सघे थो चई न सर मां ऑफिसर आहियां मां जंहिंखे घर आणींदो सो ईंदो ॿियो कीअं ईंदो ईअं असुली टप ॾेई छॾियांसि ईअं अचे खुलियल दर ॾिसी पोइ पाण उनखे फरमायूं त भला अलाह खे बि ताक़त वारो सम्झे थो या जेको हिन काइनात जो मालिक आहे उनखे बि का ताक़त कुदरत आहे या न चए साईं सभु कुदरत उनखे आहे पाण फरमायूं पोइ 5 ई वक़्तु पंहिंजे घर मस्जिद ॾे घुरा वई थो तोखे ताक़त आहे त ईअं वञे जे हिकिड़ी निमाज़ खां पोइ ॿी निमाज़ ते घुरा वई थो त पक ॼाण त क़बूल कथई तॾहिं त वरी घुरा वई थो न ईअं उथी साईं खे भाकुर पातई त ईअं कंहिं न सम्झायो सोना रब करीम न चाहे त हेड़ी महफ़िल नसीब थिए अॼोकी महफ़िल ते गौर त कर न हे ख़बर थी छा जी महफ़िल आहे अॼु अल्लाह जे क़ुरान पाक जे पूरे थियण जी ख़ुशीअ जी महफ़िल
हिकिड़ियूं ख़ुशियूं तुंहिंजे असांजे नफ़्स सां तालुक़ रखनि हिकिड़ियूं ख़ुशियूं दुनियावी माहौल सां तालुक़ रखनि पर अॼु छा जी ख़ुशी आहे अॼु छा जो जशन आहे अॼु छा जी महफ़िल आहे अॼु हे छा जी रौनक आहे इहा इन जी रौनक आहे त क़ुर्बान वञूं रब करीम असांखे तरावीह नसीब कई वरी उन्हनि तरावीहनि में क़ुरान मजीद जो ख़तम पाक थियो आहे हे उहा ख़ुशी आहे हे उहा महफ़िल आहे क़ुरान सां जंहिंजी बि लहू लॻी आहे त क़ुरान उन जा बेड़ा पार करे छॾिया